एहतियाती के साफ़ी सैयद गुलाम मुस्तफ़ा शाह साहब रेवेन्यू जो अमलदार पारां एहसास कफ़ालत सेंटर ते कयल बदतमीज़ी ऐं गिरफ़्तारी ख़िलाफ़ साफ़िन सूफ़ी सैयद सारंग हुसैन शाह गुलाम मुस्तफ़ा कच्छी मठा ठाराणी जी अॻुवाणी में सरकारी अस्पताल चौक ते एहतिजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते साफ़िन चयो त एसी ऐं रेवेन्यू मुलाज़िम पारां साफ़ी सैयद गुलाम मुस्तफ़ा शाह सां सेंटर ते कयल बदतमीज़ी ऐं खेसि गिरफ़्तार करे लाकअप करे सांस वॾी ज़्यादती कई आहे जेका आज़ाद सहाफ़त वारा आहिनि। उन्हनि जो मुतालबो कयो आहे त रेवेन्यू अमलदार ख़िलाफ़ कार्रवाई करे साफ़ी गुलाम मुस्तफ़ा शाह सां इंसाफ़ कयो वञे, ॿिए सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। सूफ़ी सारंग शाह, शाइन न्यूज़, दरो।